तो जीअं तव्हांखे ख़बर आहे त मुल्क में केतिरी महांगाई थी वई आहे, दवाऊं महांगियूं थी वियूं आहिनि, अटो महांगो थी वियो आहे, पेट्रोल महांगो थी वियो आहे, डीज़ल महांगो थी वियो आहे, हर शइ महांगी थी वई आहे, पर तव्हां माण्हू उथो कोन था पंहिंजे हक़नि जे लाइ। इन करे हाणे सभिनी खे मुतहद थी करे उथणो पवंदो पंहिंजे हक़नि जे लाइ। हिन महांगाई जे ख़िलाफ़ सभई तव्हां गॾिजी करे हिकु आवाज़ थी करे असांजो साथ ॾियो। असांजी का बि सियासी पार्टी न आहे, असां हिकु सोशल वर्कर आहियूं। असां पंहिंजे ॻोठ जे लाइ, शहरनि जे लाइ कमु करण था चाहियूं। इन जे करे असांजो साथ ॾियो, सभई अचो, पंहिंजे हक़नि जे लाइ उथो, पंहिंजे ईंदड़ नस्लुनि जे लाइ उथो। जे अॼु तव्हां न उथियो त सुभाणे ईंदड़ नस्लूं तव्हांजूं पछताईंदियूं ऐं तव्हांजो ॻिची पकड़ींदियूं, तव्हांजो घेराव कंदियूं, पुछाणो कंदियूं त तव्हां असांजे हक़नि जे लाइ छो न उथियो। सभई दोस्तो कन खोले ॿुधी छॾियो, यादि रखो मौला अली जो फरमान आहे त ज़ुल्म करण वारे खां ज़ुल्म सहण वारो वधीक गुनाहगार आहे, ॾोहदार आहे। इन जे करे ज़ुल्म जे ख़िलाफ़ उथो। मौला इमाम हुसैन जो चवण आहे, ज़ुल्म जे ख़िलाफ़ जेतिरो देर सां उथंदव ओतिरियूं वधीक कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं। त छा तव्हां मूंसां गॾु आहियो? हा जी, सभु गॾु आहियूं असां तो छा मूंसां गॾु बीहंदव, मूंसां गॾु विढ़ंदव, मूंसां गॾु मरंदव, मिलंदासीं। ठीकु आहे। त पोइ अॼु मां ऐलान थो कयां, सुभाणे खां मां पंहिंजी एहतिजाजी तहरीक हलाईंदुसि। प्रेस क्लब जे ॿाहिरां सभिनी खे गॾु थियणो आहे। सुबुह जो 9 वॻे सभु उते ॿाहिरि गॾु थियो, सभई अचो, पंहिंजे हक़नि जे लाइ एहतिजाज रिकॉर्ड करायो ऐं ज़ालिम हुक्मराननि खे ॿुधायो त असां हाणे जागी चुका आहियूं। सभई मुंहिंजो साथ ॾींदव? साथ ॾींदा। त पोइ सुभाणे सभई सुबुह जो पहुची वञो प्रेस क्लब जे ॿाहिरां। सुभाणे सभई सुबुह जो 9 बजे प्रेस क्लब ते पुॼी वञो। बाक़ाइदे हिकिड़ो मुज़ाहिरो कंदासीं महांगाई जे ख़िलाफ़। पोइ सभु सोराब था गॾु आहियो? जिंदाबाद, सभु गॾु। ठीकु आहे, सुभाणे मिलूं था। यार कोई पोतो छो न आहे अञा ताईं? 10:30 था थियनि। 9 वॻे जो सभिनी खे चयो एहतिजाज आहे महांगाई जे ख़िलाफ़, अञा माण्हू पोता छो न? निंड मां उथिया ई न आहिनि छा? अञा 10:30 थी विया। 9 वॻे एहतिजाज जी कॉल हुई, कोई आहे ई न, कोई न आयो आहे अञा। अंदरि त न वेठा आहिनि, अंदरि बि ख़ाली आहे। फोन कयां यार, खीरे खे फोन कयां, माण्हू गॾु करे को छा। सोराब जी, सोराब हवा हे एहतिजाज ते अचणो हो। सुबुह जो 9 वॻे चयो, मैं 10:30 था थियनि, 11 थियण वारा आहिनि, माण्हू ई न पहुतो आहे। कोई माण्हू कढ बाबा घरों। हा यार, मां हेॾे सेंटर ते बीठो आहियां। असल में पैसा आया आहिनि मुंहिंजी कुराड़ी जा। वरी मैसेज अची वियो छा इनकम सपोर्ट प्रोग्राम जो? हा, इहे प्रोग्राम वारा पैसा, इनकम सपोर्ट प्रोग्राम वारा पैसा अची विया। सुबुह जो मैसेज आयो आहे, सेंटर ते बीठो आहियां, बस पैसा कढाए मां पुॼां थो। अरे यार हेॾे अचणो न एहतिजाज, मां अकेलो बीठो आहियां, माण्हुनि खे वठी अचां। कल्ह त वॾा नारा पियो हणे। असां तोसां गॾु आहियूं बाबा, तूं एहतिजाज कर, रोड बंदि कर, जीअं तूं सॾु ॾींदे उहे ॾींदासीं। मरणो पवणो असांजो तोसां गॾु आहे। तूं हक़ सच जी जंग विड़ेंदो, असांजो बचो बचो तुंहिंजे मथां कुर्बान आहे। धूड़ पई अथई मुंहं में। एहतिजाज ते अचो कोन था, असां तोसां गॾु आहियूं। निभागा गामूअ खे ॾिसां यार, इहो बाक़ाइदे ईंदो साईं। इहो मुंहिंजे ख़्याल में उथंदो देरि सां आहे, पर हाणे मथां उथियो हुजे उनखे फोन कयां। वॾो जज़्बाती माण्हू आहे। वरी सोराब छो फोन कई? हलो सोराब, गामू काथे आहे यार? प्रेस क्लब जे ॿाहिरां मां बीठो आहियां अकेलो, माण्हू ई न आहे कोई। ओ यार, मां नादरा ऑफिस आयो आहियां, घरवारी जो शनाख्ती कार्ड ठाराइण आयो आहियां। नादरा जो शनाख्ती कार्ड ठाराइण आयो? हा, तुंहिंजो बि ठाराया छा? तुंहिंजी ज़ाल जो नालो नादरा आहे छा? न आहे नादरा, उनजो शनाख्ती कार्ड ठाराइण आयो आहियां, ऑफिस में बीठो आहियां। अरे यार हेॾे एहतिजाज ते अचणो, महांगाई जे ख़िलाफ़। कल्ह मूंसां गॾु बीठा हुयो ॿई, उहो खीरो बि न आयो आहे। इनकम सपोर्ट प्रोग्राम में पैसा आया आहिनि, कुराड़ी सां बीठो आहियां लाइन में। मां तूं कम खे पट, हेॾे मां पोस्टियूं छॾियूं टिकटॉक ते, फेसबुक ते, जाॾे काॾे पोस्टियूं छॾियूं त मैं। अरे पोस्ट छॾण सां छा थींदो? घर वेठे टिकटॉक ठाहिण सां छा थींदो? ॿाहिरि निकिरो न एहतिजाज लाइ। ॿाहिरि कीअं निकिरां? मां त घर खां ॿाहिरि ई न आहियां, मां त ऑफिस आहियां। शनाख्ती कार्ड अञा शनाख्ती कार्ड न ठारायो अथई यार। हे माराईंदा, अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि न जेके लीडरनि खे अॻियां करे पोइ वरी पाण हथु कढी वेंदा आहिनि। हाणे मां अकेलो बीठो आहियां हिते, इहा हालत आहे।